IBS अखर तरफां PST ऐं GST इम्तिहान में 45 सैकड़ो पास मार्कन जो शर्त रखण खिलाफ इम्तिहान ॾींदड़ उम्मीदवारनि पारां हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते उम्मीदवारनि हाजन शोरो, मेहरान भुट्टो, आसिफ ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त IBA इंतिज़ामिया तरफां PST ऐं GST टेस्ट में 45 सैकड़ो पास मार्कन वारे पॉलिसीअ खे तालीम दुश्मन पॉलिसी सम्झूं था, जॾहिं त तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह मीडिया साम्हूं ॻाल्हाईंदे चयो त टोटल 1260 उम्मीदवार पास थिया आहिनि, पर 1 अक्टूबर ते जेका लिस्ट जारी कई वई आहे उन में 1308 उम्मीदवार पास ॾेखारिया विया आहिनि। जेको एहतजाज थी रहियो आहे 45 पॉलिसी जे तहत एहतजाज थी रहियो आहे ऐं उन लिहाज़ खां जेको आहे सिंध जा जेका तालिबे इल्म आहिनि जेका कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जी ख़्वाहिश इहा ई आहे त जेकी दुश्मन पॉलिसी आहे 45 पॉलिसी उहा नामंज़ूर कई वञे, उनखे ख़तमु कयो वञे ऐं 30% जेको पास कयो वञे जीअं सिंध जा नौजवान रोज़गार में अचनि ऐं उनखे जेको रोज़गार जो मौक़ो मिले ऐं उन खां अलावा हीअ हिकिड़ी दुश्मन पॉलिसी आहे ऐं हिनखे ख़तमु कयो थो वञे। उन खां अलावा जेको IBA जो टेस्ट में जेकी 3 तालीम ग़लतियुनि जी निशानदेही कई वई आहे त उहा उन ते जेको तवजो ॾिनो वञे हुकूमत जी तरफ़ां। गवर्नमेंट ऑफ सिंध और IBA थोड़े अपनी जो भी इन्होंने गलतियाँ की हैं, कोताहियाँ की, उनको ज़रा नज़रसानी कर ले, क्योंकि इससे बहुत से कैंडिडेट का नुकसान हो रहा है और इससे अगर आप ये लोग गलतियां कर रहे हैं तो स्टैंडर्ड लेवल जो आपका बना हुआ है IBA का, तो फिर वो तो बिल्कुल जीरो पे जा रहा है। तो इसी वजह से बहुत से कैंडिडेट भी जो है फेल हो रहे हैं। गलतियां जो इन लोगों ने की, या तो फिर हम लोगों को ग्रेस मार्क्स देकर पास किया जाए ताकि आप लोगों का रेशो भी सही हो जाएगा और हम लोग की जो है ना, आप लोगों ने जो गलतियाँ की है हमारा रिजल्ट भी सेट हो जाएगा। और दूसरी बात ये कि IBA जो है, अब इस पर IBA जो हमारी टेस्टिंग सर्विस है उस पर तो जो है ना पाबंदी लगा दी जाए तो बेहतर होगा, क्योंकि इसका म्यार बिल्कुल जीरो है। GST PST या उम्मीदवार इन IBA सखर जे 45% पॉलिसी रखी है, जेकी शागिर्द दुश्मन पॉलिसी 45% पॉलिसी की रखी है, वह तमाम जेको आहे सो सिंध जे लिटरेसी रेट जे भी खिलाफ है ऐं जेको आहे सो शागिर्द जेकी तालीम हासिल कई या जेकी सिंध में तालीम ॾिनी वई आहे उनखां बि इलाही मथां उहा 45% पॉलिसी रखी करे 70 वारा भी फेल कया आहिनि। जिथे 20 वारा फेल थिया आहिनि त उते 70 वारा भी फेल थिया आहिनि 45% पॉलिसी करे। ऐं ॿी शइ त असां जेको डिमांड था कयूं त 33 ते सभिनी खे पास रेशो रखियो वञे। असांजो इहो मुतालबो आहे तइलीम खाते वारनि खां, साईं सरदार शाह खां, त पंहिंजी पॉलिसी ते नज़रसानी कनि, रेशो घटि कनि। अॻई तइलीम तबाह थी चुकी आहे, ॿाराड़ी में स्कूल तबाह थी चुका आहिनि, असांजी स्कूल पाण विज़िट कनि। जेकॾहिं असां सां नाइंसाफ़ी थी आहे त उनजो फौर अदालो कयो वञे, रेशो घटि कयो वञे, 33 ते आंदो वञे, त जीअं ॿाराड़ी जा हार्ड एरिया जेके आहिनि उहे ऑलरेडी तबाह थी चुका आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।